हेलो अस्सलाम वालेकुम। ओनली सिंध टीवी में तव्हां सभिनि खे ख़ुशि आमदीद। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल जे निशान ते क्लिक कयो जीअं जल्दी तव्हां वीडियो पहुची सघनि ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम। जी हाँ दोस्तों, अॼु जो जेको टॉपिक आहे तमामु ज़बरदस्त टॉपिक आहे ऐं सभिनि खे ई ॻाल्हि पसंदि ईंदो। तव्हांखे खोड़ सारा दोस्त जेके तव्हांखे बिना पुछा करे तव्हांखे ऐड करे छॾींदा आहिनि कंहिं ग्रुप्स में। तव्हां उहो ग्रुप मां परेशान थींदा आहियो, तव्हां निकिरी वेंदा ग्रुप मां, दुबारो तव्हांखे ऐड कंदा आहिनि, निकिरी वेंदा दुबारो ऐड कंदा आहिनि। इन यानी ग्रुप्स मां तव्हां ॾाढा परेशान हूंदा आहियो। त अॼु तव्हांखे अहिड़ो सेटिंग ॿुधाईंदुसि तव्हां खां पुछा बग़ैर केरु तव्हांखे ऐड करे कोन सघंदो। जी हाँ दोस्तों, मां हामीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो ओनली सिंध टीवी। ओनली सिंध टीवी में मां अहिड़ा ई सेटिंगूं, अहिड़ा ई एप्लीकेशन इंटरनेट जे बारे में ऐं के चवां वेबसाइट्स बारे में मां खणी ईंदो आहियां। इनशाला तव्हांखे ज़रूरु ही बि वीडियो पसंदि ईंदो। अगरि पसंदि अचे त वीडियो खे लाज़म लाइक कजो। जी हाँ दोस्तों, अगरि असांजे चैनल ते तव्हां नवां आहियो त लाज़मी सब्सक्राइब कजो ऐं के चवां हीअ तव्हां सिंधी भाइरनि लाइ चैनल आहे। इनशाला तव्हां मूंखे सपोर्ट कयो जीअं त मां अहिड़ा वीडियो डेली तव्हांजे लाइ खणी अचां। जी हाँ दोस्तों, अॼु जो टॉपिक जेको आहे व्हाट्सअप जे बारे में आहे। व्हाट्सअप जीअं तव्हां खोलींदो साम्हूं जेके टे डॉट जा निशान आहिनि, तव्हां टे डॉट जे निशान खे ओके कंदव त जीअं खोलींदो त सेटिंग, असां सेटिंग खे खोलींदासीं त मथां जेका लिखियलु आहे अकाउंट में असां हणंदासीं डायरेक्ट असां वेंदासीं प्राइवेसी में। जी हाँ दोस्तों, प्राइवेसी खां पोइ असांखे छा करिणो आहे, असां सभु सॼो सेटिंग असांजो साम्हूं, पर सभिनी खे छॾे करे असां वेंदासीं ग्रुप्स में। ठीकु आहे, हीअ साम्हूं ग्रुप्स बि आहे। हाणे मथे लिखियलु आहे यानी जेके बि तव्हांखे ऐड करे सघनि था। वरी जेके ॿिए नंबर ते आहे, माना तव्हां जेके कंटेक्ट आहिनि, जेके तव्हां नंबर सेव आहिनि, उहे माण्हू तव्हां करे सघनि था। पर असां उहे न कंदासीं। सिर्फ़ु लास्ट वारो आहे जेको यानी माई कंटेक्ट, यानी मूंखां पुछे बग़ैर केरु न करे सघे। हाणे ईअं खुलींदो साम्हूं, असां आल ते क्लिक कंदासीं। या आल ते कंदासीं त पोइ सभिनि ते टिक जा निशान ईंदा। टिक जे निशान खां पोइ असां ओके कंदासीं डायरेक्ट। जी हाँ दोस्तों, यानी जेके मुंहिंजा कंटेक्ट मुंहिंजा जेके सेव आहिनि, जेके मुंहिंजा दोस्त आहिनि 955 दोस्त, बिल्कुलु मूंखे कंहिं ग्रुप में पुछा बग़ैर ऐड करे कोन था सघनि। जी हाँ दोस्तों, अगरि मूंखे ऐड कंदा त मूं वटि नोटिफिकेशन अची वेंदो। अगरि मां एक्सेप्ट कंदुसि यानी ओके कंदुसि त ओके मूंखे भले इन में ऐड कयो ग्रुप में, पोइ करे सघनि था। ईअं केरु नथो करे सघे। जी हाँ दोस्तों, उमेदु कयां थो तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो। अगरि वीडियो पसंदि अचे त असांजी वीडियो खे लाज़मी लाइक कजो ऐं वधीक मालूमात लाइ कमेंट बि करे सघो था ऐं असांजे व्हाट्सएप ते मैसेज बि करे सघो था। उन खां अलावा मुंहिंजो फेसबुक पेज आहे ऐं यूट्यूब चैनल आहे, तव्हां उन्हनि ते बि विज़िट करे सघो था। अल्लाह हाफ़िज़। जी सिंध।